एक ॿी अहम ख़बर आहे त स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। व्याज जी शरह 22% बरक़रार आहे। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त महांगाई जो दबाव हाणे बि बरक़रार आहे। अवां खे अपडेट कयो त स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। व्याज जी शरह 22% बरक़रार आहे। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त महांगाई जो दबाव हाणे बि बरक़रार आहे। सनती ऐं ज़रई तरक्की सबबि GDP बेहतर रहंदी। मटा सटा वारा ज़ख़ीरा 8.3 अरब थी विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं त स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। महांगाई जो दबाव हाणे बि बरक़रार आहे, गवर्नर स्टेट बैंक चयो आहे। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त महांगाई जो दबाव हाणे बि बरक़रार आहे। सनती ऐं ज़रई तरक्की सबबि GDP बेहतर रहंदी। मटा सटा वारा ज़ख़ीरा 8.3 अरब थी विया आहिनि। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह 22% बरक़रार। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त महांगाई जो दबाव हाणे बि बरक़रार आहे। सनती ऐं ज़रई तरक्की सबबि GDP बेहतर रहंदी। मटा सटा वारा ज़ख़ीरा 8.3 अरब थी विया आहिनि।